अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, जैकबाबाद शहर जंहिंमें तरक़ियाती हवाले सां ॻाल्हियूं तमामु घणियूं, पर हक़ीक़त कुझु बि कोन्हे। हक़ीक़त में हिते जैकबाबाद में 2008 में जंहिं प्रोजेक्ट जो इफ़्तिताह कयो वियो, पीअण जे साफ़ मिठे पाणी जे प्रोजेक्ट जो इफ़्तिताह कयो वियो, जेको लॻभॻि 1.5 अरब रुपयनि जी लागत सां उहो प्रोजेक्ट तयारु थियो, पर शहरवासियुनि खे अॼु ताईं पाणी पीअण जे लाइ न मिली सघियो। अॼु बि उहे शहरी जैकबाबाद जा गॾह गाॾे वारनि खां पाणी वठी पीअण ते मजबूर आहिनि। 15 खां 25 रुपयनि ताईं उन्हनि खे हिकिड़ो कैन पाणी जो मिले थो, उहो ख़रीद करे पाणी पीअण ते मजबूर आहिनि। पीअण जो पाणी न मिली सघियो। उन खां पोइ हिकु ॿियो मेगा प्रोजेक्ट शुरू कयो वियो 2009 में, ड्रेनेज वारो, जेको इलाही अधु सदी खां वठी पुराणो हिकिड़ो मसइलो हो जैकबाबाद जो ड्रेनेज। जॾहिं उहो प्रोजेक्ट शुरू थियो त शहरवासियुनि खे थोरी आथत मिली त हाणे गंदगीअ खां कुझु आज़ादु थींदासीं, कुझु सुख जो साह खणंदासीं, पर उहो बि ख़्वाब ई रहियो। 66 करोड़ रुपया उहे अदायगी बि थी वई, पर उहो ड्रेनेज जो प्रोग्राम मुकमिल न थी सघियो। 2010 जी बोर्ड में उहे पैसा बि बोर्ड जे हवाले थी विया। न सिर्फ़ु दरियाई बोर्ड आई, पर हिते करप्शन जी बि बोर्ड आई, जंहिंमें ऑफिसरनि करोड़ों रुपया ॻे विया, पर कमु न थी सघियो। वरी हाणे ताज़ो ई रिसेंटली साॻे ई प्रोजेक्ट ड्रेनेज वारे खे ॿीहर बहाल करण जे लाइ सिंध हुकूमत पारां 32 करोड़ रुपया ॿीहर जारी कया विया त उन प्रोग्राम खे ॿीहर बहाल करे ड्रेनेज जो मसइलो शहरनि जो हल कजे, पर उहो मसइलो केतिरो हल थी सघियो आहे। हिन वक़्त असां जैकबाबाद शहर जे मुख्य डिस्पोज़ल सदर डिस्पोज़ल सॾियो वञे थो। शहर जा तमामु जेके अंदरून गुतियल आबादी वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि जी ड्रेनेज जो दारोमदार हिन डिस्पोज़ल ते आहे, जिते उहो डिस्पोज़ल केतिरो फ़ाल आहे। ड्रेनेज जा नाला ठाहिया विया आहिनि, अर्बन ड्रेनेज, पर उहे नाला केतिरा फ़ाल आहिनि, समूरी हक़ीक़त असां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदासीं। हिन डिस्पोज़ल ते जॾहिं बिजली न हुजण जी सूरत में, छो जो हिते सदाईं लोड शेडिंग रहे थी, जॾहिं हिते लोड शेडिंग 16 घंटनि ताईं हूंदी त हीअ डिस्पोज़ल कीअं हलंदी। उते उनजो मुतबादिल तौरु हिकिड़ो तमामु हैवी जनरेटर रखियो वियो आहे। जनरेटर जो मक़सदु इहो आहे त बिजली न हुजे त उहो जनरेटर हलाए उन ड्रेनेज खे बहाल रखियो वञे। जेको मुक़ररु कयल हिकु TMA पारां एहलकार मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हाईंदासीं त हीउ जनरेटर खे आहे घणो वक़्तु थियो आहे ऐं इहो हिन महिल ताणी उनजी वायरिंग थी आहे या न थी आहे। तव्हांजो छा नालो आहे? कुर्बान अली। कुर्बान अली, तव्हां हिते छा आहियो? ऑपरेटर। तव्हां डिस्पोज़ल ते ऑपरेटर आहियो। भला हिते जनरेटर घणो वक़्तु थींदो आहे? नओं वॾो जनरेटर आयो आहे? 15 ॾींहं खनि थिया अथसि। 15 ॾींहं थी विया अथसि? हा। भला हे अञा ताणी हिनजी वायरिंग वग़ैरह थी आहे या न? वायरिंग ना आहे थी आहे, उहो स्टार्ट आहे, स्टार्ट करे ॾेई विया। स्टार्ट करे उहा कंपनी वारा ॾेई विया, वायरिंग वग़ैरह न कराई वई आहे? कनेक्शन न थियल। पोइ जे कनेक्शन थियल न आहे त इहो जनरेटर त माना फज़ूल आहे न, ईअं पियो आहे न फज़ूल? साईं उहो त रखियो आहे, ॾेई विया आहिनि, लाज़मी हलाइण जे लाइ ॾेई विया, कंदा कनेक्शन करे ॾेई वेंदा न। असांखे चवनि था करे ॾेई वेंदासीं, DC साहिबु हुकुम आहे, कनेक्शन करे ॾेई वेंदासीं, पोइ हाणे करे अञा न ॾेई न विया आहिनि। हीअ ॾिसो, हाणे सिलसिलो हले पियो, ॼणो बोर्ड वारी सूरत हाल लॻी पई आहे। हिन मौसम में बि हीउ फ़ाल न आहे त पोइ आख़िर कॾहिं करे ॾींदा? माना अचनि वरी आया ई कोन्हनि। ठेकेदार अचनि था। हा, हे बि ठारायोसीं। भला हिते ॿियो हिकिड़ो वॾो 400 kV जो ट्रांसफार्मर लॻणो हुयो, उहो नओं लॻो आहे? उहो साईं तव्हांजे साम्हूं आहे, इहो पुराणो लॻल आहे, नओं हुजे तव्हां बि ॾिसो आहे। नओं न लॻो न, उहो वरी उनजे लाइ ठेकेदार वरी न आया आहिनि? जी न। नाज़रीन, हिकु शहरवासी मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त जैकबाबाद शहर जी ड्रेनेज केतिरी बहितर आहे। तव्हांजो छा नालो आहे साईं? साईं, मुंहिंजो नालो वली मोहम्मद बिरोई आहे। वली मोहम्मद, तव्हां हिन जैकबाबाद शहर में रहो था? साईं हिते असांजो घरु आहे। असां जेको आहे 3 महीनो आहे इहो रुली असां हिकु हिकु दान ॾिनोसीं। असांजो गंद खणाओ, गंद कोई नथो खणाए, सम्झे न। असां सां वयल आहे, असां सां ज़ुल्म, असांजो ॿार बचो तव्हां पाण ॾिसो था छा गंदगी आहे, छा हिसाबु किताब शहर जो। असांजे लाइ त वयल आहे। 3 महीनो हिकु हिकु इंस्पेक्टर खे अचे, ख़ुदा जो नालो विधो आहे, बि कोई नथो असांजो ॿुधे। असांजो कोई न दाद आहे न फरियाद आहे, कोई हिसाबु न आहे हिते जैकबाबाद में। वयल आहे असां सां सही, न को पाणी जो सहूलियत आहे, न को हिसाबु आहे। गंदगी आहे, इहो ॾिसो था सिरां पिया आहिनि, सिरनि ते असां टपूं था। कंहिं महिल नवाज़ जे लाइ वञूं था त हेॾो साइकिल मोटर अचे थो, सही हल ठका, कपिड़ा ख़राबु, मस्जिद जे लाइ बि असां आज़ूज़ वञण जे लाइ। हे वॾो करोड़ों रुपए जी लागत सां जेका गंदे पाणी जे नेकाल वारो प्रोजेक्ट इहो हले थो, सही इहो कमु इहो ॾिसो था पाणी जो जेको कमु ठहियो आहे, इन में बि असां हज़ार नो कंहिं महिल चवनि पिया हितो बि कढंदासीं, कंहिं महिल चवनि पिया हितो कढंदासीं। इहो असांजे हिते कढिया अथनि को हज़ार आहे, तकलीफ़ आहे, असांखे वॾो तकलीफ़ आहे साईं। हिते असांजे लाइ वयल आहे, नवाज़ी जे लाइ वयल आहे,
वञण जे लाइ ॿार बचनि जे लाइ वयल आहे असांजे लाइ मौला तव्हांखे आबाद कंदी सही इहो असांजो मसइलो हल कंदासीं। तव्हां ॿुधायो तव्हां हिन जैकाबाद शहर जे कहिड़े इलाइक़े में रहंदा? असां साईं फाटक जे गंदे पाणी जो नालो हले थो? न साईं काथे हले थो माना बंदि लॻो पिया गंद पर किन पैसा माना लटा कपिड़ा निमाज़ लाइ पलीती आहे माना सम्झी न माना रस्ते था माना मचूं था माना तिरकूं था किरूं था लटा कपिड़ा किन लॻो पिया साईं मतिलबु को न रोड आहे को रस्तो बि न आहे को नाली आहे न इहो आहे सम्झी साईं हा शइ बि न आहे माना सर जेकॾहिं इन नालनि जी सुठे इस्तेमालु तरीक़े सां सुठो साफ़ सुथरो अगरि माहौल हुजे सफ़ाई सुथराई हुजे रोड रस्ता सुठा हुजनि त इहे रस्ता थी सघे थो इहे जेके हिते नाला क्लियर तरीक़े सां सुठो फ़ाइदो पहुचनि असांखे। बहरहाल जेके रोड रस्तनि जा हालत आहिनि जेके असांजी गंदगी जो माहौल आहे इन जे हिसाब सां असांखे नथो लॻे जो इहे नाला कामयाबु वेंदा छो जो जिथे जिथे स्पेस आहिनि उते सिर्फ़ु कचिरे जो ढेर पियो आहे ऐं उहा ई गंदगी इन नाले में अचे पई। इन गंदगी जे वजह खां ई नाला बंदि आहिनि ऐं जिथे किथे रोड रस्तनि ते सिर्फ़ु पाणी नज़र पियो अचे। कोई अहिड़ो अमलो नज़र नथो अचे जेको सफ़ाई सुथराई जो हुजे या कोई आला अमलदार हिते अचे। सिर्फ़ु गंदगी जी वजह खां इहा जेको आहे त असां ॾिसूं पिया त सिर्फ़ु कचिरे जो ढेर ई नज़र पियो अचे बाक़ी त कोई हिसाब न आहे हिते। जैकाबाद जे अंदरि जेके नाला ठहिया आहिनि उहे उन्हनि जो जेको कमु थियो आहे नाक़िस मटीरियल थियो आहे छो जो उहे कमीशन तहत थिया आहिनि। ठेकेदार हुजे DC हुजे हितां जा चूंडियल नुमाइंदा हुजनि या हितां जा कामोरा हुजनि उन्हनि जो इन में शेयर रहियो आहे ऐं इहे ठीका पेटी ठेकेदारनि खे ॾिना विया आहिनि। जेके आम ठेकेदार आहिनि उन्हनि जेको कमु हलायो आहे हिकु सिमट जी बोरी ऐं उन में घटि 12 बोरियूं जेको हेल्सेंट जी उन्हनि रलाए करे उहो कमु कयो आहे। ऐं जेके असांजे पाड़े में जंहिं टाइम नालो ठहे पियो उहो उन टाइम ठाहियूं उन टाइम बि जेके उहो सिरां किरनि पियूं ऐं जेको इहो कमु थियो आहे त असांजे लाइ जैकाबाद जे लाइ तबाही जो हिकिड़ो किनारो थियो आहे छो जो इहे नाला कामयाबु न वेंदा छो जो इन्हनि में जेको कमु थियो आहे हिकिड़ो 2 नंबर कमु थियो आहे ऐं नाले मातर इहे नाला ठहिया आहिनि। अरबें रुपए जा इहे फंड आया उहे जेके आहिनि वॾे कामोरनि ऐं हितां जे ऑफिसरनि जे खीसनि में हलिया विया आहिनि ऐं पेटी ठेकेदारनि सां पुछा कयोसीं बाबा हे जेको तव्हां कमु कयो था हे कहिड़े तरीक़े सां था कमु कयो। उन्हनि चयो था जेके असांखे पैसा मिलनि था असां उन तरीक़े जो कमु कयूं था। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं ख़ासि करे सिंध गवर्नमेंट खां पाकिस्तान चीफ जस्टिस खां ऐं वज़ीर आला सिंध खां वज़ीर आज़म खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदा जैकाबाद जे माण्हुनि ते जैकाबाद जे आवाम ते रहम कयो वञे। हे नाला जेके तव्हां ठाहिया आहिनि इहे जैकाबाद जॾहिं सुभाणे इहे नाला टुटंदा असांजा महला बुॾंदा असांजा घर बुॾंदा असांजूं घिटियूं बुॾंदियूं उन जो ज़िम्मेवारु केरु हूंदो। इन जे करे नाला घटि में घटि 3 फुट 4 फुट नाला जेके रोडनि खां मथे ठाहिया विया आहिनि। इहे हरूभरू जेका पाकिस्तान जो पैसो इन्हनि तबाह करण जे खाइण जी कोशिशि हुई इहे जेके नाला जैकाबाद में ठाहिया आहिनि हिकिड़ो तबाही जो किनारो आहे। असां ख़ुदा हितां जे ठेकेदारनि खां हितां सिंध गवर्नमेंट खां ऐं वज़ीर आला सिंध खां ऐं DC जैकाबाद खां पुरज़ोर मुतालबात कयूं त इन्हनि जे मथां नोटिस वरितो वञे। इहे जेके नाक़िस जेके ठेकेदारनि कमु कयो आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कैफ़े मंज़िल ते आम ते पहुचायो वञे। असर ॻाल्हि इहा आहे त कहिड़ो बि ठेकेदार आहिनि हे आहिनि भाङे भाई वारा उन्हनि जा हूंदा आहिनि परसेंट MNA हुजे या MP हुजे या मिनिस्टर हुजनि या DCO हुजे या SDM हुजे उन्हनि जा हूंदा आहिनि परसेंट। जॾहिं कागज़ बिल ईअं पास थींदो ई न आहे अगरि असल कमु कनि था त उन्हनि खे भाङे भाई वारनि खे हिसो काॾो मिले आवाम खे कॾहिं बि फ़ाइदो न मिलंदो। इहे हमेशह कामोरनि खे फ़ाइदो मिलंदो नाक़द मटी बख़्शो था मिलाइनि। अगरि सही कमु हुजे त उन्हनि खे पैसा न मिलंदा न। हे भाङे भाई वारा परसेंट हुननि जा विरासत थियल आहिनि मथां ठीकु आहे अचनि था त उनखे चवंदा भाई ठीकु आहे तूं किथे हूंदा त हेतिरा पैसा वठंदासीं। हे नाक़स मटी आवाम खे कॾहिं फ़ाइदो न मिलंदो। असां बिल्कुलु इहो चवंदा त आवाम साथ ॾिए ऐं कामरेड हाणे सुजाॻ थियनि शहर वारा त जागी पवनि रोडनि ते धरणा हणनि पंहिंजो हक़ वठनि सही तरीक़ेकार बाक़ी न त हे कमु जायूं बिल्डिंग जेके बि आहिनि आवाम सॼो परेशान हूंदो कुझु बि हे नाला फ़ाइदो न ॾींदा आवाम खे नुक़सानु ॾींदा। साईं ॾिसो न इहो त पहिरियों ई सोच करणु खपे आहे न अॻिलनि खे जंहिं रोड मथे हुजे फुट खनि त नाला हेठि हुजनि त पाणी निकाल थिए। जीअं साईं अॻुण ॻाल्हाए वियो त बाबा ईअं फ़ाइदो थींदो ई न कॾहिं न हुननि खे पंहिंजो ई फ़ाइदो करिणो आहे। 5 रुपया वठी करे मथे बसि रोडनि जा नाला मथे कयूं फुट 2 रोड मथे कयूं रोड खां आवाम खे हुनखे नुक़सानु ॾियणो आहे फ़ाइदो ॾियणो त कमु हुनखे करिणो ई न आहे। असल मसइलो इहो आहे त हीउ जेको ड्रेनेज सिस्टम ठहियो आहे नालनि जो ऐं इहो बिल्कुलु नाकार आहे छो जो हिन जो मथे खां वठी हेठि ताणी इन्हनि जो जेको पर्सेंट हूंदो आहे DC खां वठी उहो मिनिस्टरनि ताणी पोइ उहो माण्हू उन तरीक़े सां कमु कंदो आहे। अगरि उन खे छॾियो वञे त उहो सुठे नमूने सां कमु करे शहर जे हवाले सां त मां सम्झां थो उहो सुठो कमु थींदो। ऐं हीउ जेको कमु थियो आहे उहो बिल्कुलु नाकार आहे उहो सही न आहे। ऐं तव्हां ॾिसो हमेशह पाणी हेठां ई ते लहंदो आहे
अगरि बारिश थींदो ऐं रोडनि ते पाणी बीहंदो उहो मथे कीअं चढ़े। अगरि इहे नाला हेठि ई ठहियलु हुजनि हा त उहो अमूमन पाणी हेठि ई लही करे हलियो वञे हा। हाणे उहो पाणी बीहंदो रोडनि ते बीहंदो ऐं रोडनि जा बि हाल इहे आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं मां सम्झां थो हीउ जैकाबाद खे हथरादू तबाह करण जे लाइ आहिनि MNA MPA इहे सभु मिलियल आहिनि इन शइ में। सिर्फ़ु हिकिड़े जो इहो कमु न हूंदो आहे, हीउ हिकिड़ो चेन ठहियलु हूंदो आहे, इन चेन जे दरमियान कमु थींदो आहे। ऐं अगरि उहे माण्हू इन शयुनि ते गौर करनि ऐं नोटिस वठनि इन शयुनि ते, मां सम्झां थो इहो कमु ऐं सुठे नमूने सां थी सघे पियो। हिकिड़ो त आहे टेक्निकल इशू, इन जी इंजीनियरिंग जेका आहे सही तरीक़े सां लेवलिंग जेका आहे या हुनजी जेका सतह आहे उहा लेवल हिकु वाक़ई सही कान्हे का, जंहिंजे करे किथे पाणी बीठो हूंदो, किथे मथे हूंदो, किथे हेठि हूंदो। नतीजे में जेको आहे इहो ओवरफ्लो थी सघे थो, किथे पाणी जे दबाव जे करे उहो फाटी बि सघे थो। हुन करे हुनजो वहकिरो जेको आहे उहो हिकिड़ी समत में हलण जो इम्कान घटि आहे। हिकु त इन शइ खे रीडिज़ाइन कनि, ऐं जॾहिं अर्बन रुपनि जी एॾो प्रोजेक्ट आहे उहो थोरी घणी गफ़लत जे करे या थोरी जेका आहे सा पंहिंजो इन ते असांजी त इहा तजवीज़ आहे त इन ते को इंटरनेशनल मयार जो वॾो को कंसल्टेंट जेको आहे मुक़ररु कयो वञे हा, ऐं उहो जेको आहे सॼे हिन कम जी सिधी रीति निगरानी करे हा। सरकार जे अर्बन रुपया जी राइबा थी त उनजो बेनिफिट थियणु घुरिजे। ईअं न हुजे त स्कीमूं जीअं जैकाबाद में पाणी जी स्कीम हुई उन ते त अर्बन रुपयनि जी सीड़प थी, पर उहा 3 महीना भई स्कीम न हली सघी। नतीजे तौर ते अॼु ताईं जैकाबाद जे माण्हू मिठे पाणी जे सहूलियत खां महरूम आहिनि। उन करे जैकाबाद जा शुरू खां वठी 2 मामला रहिया आहिनि, हिकु मिठो पाणी, ॿियो गंदे पाणी जो नेकाल। मिठे पाणी जी फ्राहमी जी स्कीम बि ईअं रुली वई त हीअ गंदे पाणी जे नेकाल जी जेका स्कीम आहे जेका असांजे अञा पंहिंजो ऑनगोइंग आहे, त इन करे असांजो हिकिड़ो त इहो आहे त जेका सरकार आहे उहा ख़ुदि इन ते को कंसल्टेंट मुक़ररु करे ऐं चूंडियल नुमाइंदा जेकॾहिं उहे ज़ाती दिलचस्पी वठनि ऐं इन ई ते कंहिं बि क़िस्म जी जेके बि ठेकेदार आहिनि उन्हनि खां भरपूर नमूने सां कमु वठनि ऐं उन्हनि जे कम जी सिहत जेका आहे उहा चेक थियणु घुरिजे। जे ईअं न थियो त असां सम्झूं था त हीअ जीअं न बदीन में LBOD ऐं RBOD जो मामिलो आहे त सैलाब जे पाणी में उबता वहनि त सभ खां वधीक माण्हू ॿोड़ींदा आहिनि। ईअं न थिए त सुभाणे इहो स्कीम मुकमिल थी वञे ऐं इन जी सही डिज़ाइनिंग इंजीनियरिंग न हुजण जे करे इहो हंधा हंधा फाटी पवे ऐं घर घर में सैलाब वारी सूरत हाल थिए। उन ई करे अञा बि कमु हले पियो त इन जी इंजीनियरिंग ऐं इन जी सिहत ऐं कम जे में जेका आहे पंहिंजो चकास जेका आहे उहा इंटरनेशनल मयार जी हुजे त बहितरु आहे, न त इहो पैसनि जो ज़्यान आहे। हीअ चङाई जे बदिरां पोइ हुकुमराननि जी बुराई लिखी वेंदी। न सही इहो आवाम खे फ़ाइदो न आहे, बल्कि असां सॼे जैकाबाद में जेके नाला ठहनि पिया हीअ तमामु घणा नाक़िस मटीरियल सां ठहनि था ऐं हिननि में मटीरियल जेको इस्तेमालु कयो थो वञे इहो तमामु घणो ग़लति कयो थो वञे ऐं न ई हुन में को सीमेंट सही तरह विझनि था, न रेशो हुन में विझनि था। पंहिंजे लेखे हर ठेकेदार करप्शन जे मुंहुं चढ़ियल आहे, पंहिंजी मर्ज़ी सां नाला ठाहिनि था, न को हिते को ॾिसण वारो नालनि खे, न MNA न MPA। असां नैब ऐं एंटी करप्शन गुज़ारिश कंदासीं त हिते अची नालनि जी इन्वेस्टिगेशन करनि ऐं जेकी जैकाबाद में करप्शन आहे उन खे अची ॾिसनि। ऐं बराए महिरबानी असां MNA खे बि रिक्वेस्ट कयूं था त अचे भाई जैकाबाद जे जेको इंतिज़ामिया आहे उन खे चङी तरह ॾिसे, उनको नोटिस वठे नालनि जो त हीअ नाला ग़लति तरीक़े से ठाहिया वञनि था। बराए महिरबानी ख़ुदा जैकाबाद जी आवाम जो कुझु ख़्यालु कयो वञे, उन्हनि ते रहम कयो वञे ऐं हिन किरोड़नि अरबन जी करप्शन ते नज़रसानी कई वञे। मां हिन प्लेटफॉर्म तां जैकाबाद जी आवाम खां ख़ुदा असांजी अपील आहे वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान, सदर पाकिस्तान खे गुज़ारिश कयूं था त हिन नालनि जी जैकाबाद जी जेका करप्शन आहे हिन खे ॾिठो वञे ऐं हिननि जेके करप्शन जे वरचड़ियल आहे ठेकेदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिते जेके ठेकेदार पंहिंजी मनमानी सां पंहिंजा बंगला कारा वतियूं घुमंदा वता आहिनि, न जैकाबाद जी आवाम जो कोई ॿुधण वारो आहे न कोई ॾिसण वारो आहे। शहर में जेके नाला ठहनि था उहो शहर वासियुनि जे लाइ हिकिड़ो वॾो आज़ारु आहे। उहो इन जी वजह इहा आहे त इहो कमु सालनि खां हले थो, जेको हिन टाइम ताईं फाइनल न थियो आहे ऐं उन में जेको कमु थियो आहे उहो कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि त भाई नाक़स मटीरियल आहे, पर नाक़स न ग़ैर मयारी मटीरियल उन में इस्तेमालु थियो आहे। उन में जेकी मशीनरी उन्हनि खे इस्तेमालु करणु खपंदी आहे वाइब्रेटर, उहो वाइब्रेटर जेको आहे इस्तेमालु न थियो आहे, जेको उन में सीमेंट ऐं जेको आहे मसाले खे पूरी तरीक़े सां मिलाइबो आहे उहे मशीनरियूं बि इस्तेमालु कोन थियूं आहिनि। ऐं हीअ जॾहिं खां कमु शुरू थियो आहे तक़रीबन मां सम्झां थो 40-50 जे क़रीब जेको आहे फोतगी थी आहे, जंहिंमें पुराणियूं
ऐं नौजवान पोड़ा ॿार इन में किरी करे जेको आहे अलाह ॾे जेको आहे रवाना थिया आहिनि। ऐं हीउ जेको बि शहर जे लाइ हे शहर खे ठाहिण जे लाइ न पर शहर खे ॿोड़ण जे लाइ जेको आहे इहो नालो ठहियो वियो आहे। छो त नाले में न अंदरि जेको आहे के लो जूं जारियूं हयूं वयूं आहिनि, न नाले खे एतिरो मथे कयो वियो आहे त जेको माण्हू उन खे अॻिते जे लाइ जेको आहे सफ़ाई करे सघे। ऐं नालो जेको आहे उहो मथे आहे, शहर हेठि आहे ऐं शहर जूं जेके बि नालियूं आहिनि उहे नाक़स आहिनि, उन्हनि जो पाणी इन नाले ताईं कोन थो पहुची सघे। इन जे लाइ शहर जूं जेके नालियूं आहिनि उहे उथलियल आहिनि। अॼु बि शहर में इहो आज़ार आहे, का फोतगी थिए थी, का शादी थिए थी, का ग़मी थिए थी, उन जे लाइ उन कज़िए खे खणी वञण जे लाइ बि को रस्तो न आहे ऐं इहो वॾो आज़ार आहे। तंहिंखां असां गवर्नमेंट खे ऐं आला इदारनि खे ख़ासि करे नेब ऐं FI वारनि खे इहो अपील कयूं था त महिरबानी करे इन शहर में इंक्वायरी करे, छो त हिते हिकु ठेकेदार न आहे, 50 ठेकेदार आहे ऐं जंहिंमें पूरा जेकी असांजी ऑफिसरी मिशनरी आहे उहा पूरे तरीक़े सां इन्वॉल्व आहे। सेन मूंखे नथो लॻे थी सघे थो ईअं, छो जो जंहिं हिसाब सां ठाहिनि था इहे माल मटीरियल हिसाब सां तव्हां माल मटीरियल ॾिसो, हिन जो सिर्फ़ु यानी कि रेती घणी आहे, बजरी घणी आहे, सीमेंट हिन में का शइ बि न आहे। और इन खां अलावा जंहिं ठाहिण में पहले हिनखे बेड तरो विझंदा आहिनि, तरे में हिनखे सरियो ॾियणु खपे, आकाश ॾियणु खपे, अहिड़ो कोई बि न आहे। और सनी बजरी जी वजह खां हे थोरो बजरो इस्तेमालु करनि था, जो मोटो बजरो थींदो आहे अछो वाइट जो कंहिं बि कम जो न आहे। अगर इनके साइडां भरणियूं आहिनि, इनके साइडां भरण जे लाइ असां मटीरियल इनके रेशो सही हलाइणु खपे, सही हलाइणु खपे और सनी बजरी कारी बजरी सां इनखे हलाइणु खपे, उहो बि नथा करनि। त इनखे थुल्हे बजरे सां बसि यानी कि ख़ाली आरती तौर जी तुक पकड़ कमु थींदो, बसि ईअं गुज़ारो करनि। सही रेशे में मुंहिंजे हिसाब सां 4 टालियूं हुजनि जो ते हिकु बोरी सीमेंट जी बजरे में ज़रूरी आहे। कमु किथे सही आहे, किथे सही न आहे। हिते सरियो विधो, होॾे सरियो न आहे, बिल्कुलु किथे आहे, किथे सही आहे, किथे आहे न, किथे विझनि नथा। असल में जेको स्कूल वञे थो मेन नालो आहे, हिन में सरियो हेठो न आहे, थोरो मथो छत जे विधो बसि। हा, पोइ इहा ख़बर न आहे जो हुननि जो थी सघंदो मेन रोड आहे इन जे करे विधऊं, उहो न विधऊं, पोइ इहा उन्हनि खे ख़बर आहे। बाक़ी इहो ॾिठो आहे होॾे सरियो मथो आहे, तरे में न आहे। थी सघे थो इहो पाणी जा त इन्हनि रखियो हूंदो अहिड़ो हिसाब जो हे मेन रोड आहे, मथां हिन ते लोड पए थो, ट्रैफिक हले थी, इन जे करे सरियो कामयाबु वेंदो, या होॾे मथां नंढिया पाड़ा घटियूं इन जे करे। घर हेठि असांजी नालियूं आहिनि न, सिर्फ़ु नाला ठहंदा पंहिंजे मफ़ाद जे लाइ, नालियूं आहिनि न। असल ॻाल्हि आहे नालियुनि जी, छो घरनि जो पाणी नालनि में वेंदो, नालियूं हूंदा न, पाणी उहो पोइते वेंदो, अॻिते न ईंदो और आयो बि निकाल न थींदो। असांखे रुपए में 8 आना आसरो आहे, रुपये जो रुपयो न आहे। छो जो किथे अहिड़ो हाणे साईं ॾिसूं था, किथे नाला ठहियल आहिनि, जो पाणी हाणे ई ओवर थिए थो, खोड़ पाड़नि में इहो पाणी ओवर थिए थो जिते किथे। ॿियो कमु बि किथे सुठो ॾिसूं था, किथे सही बि कमु नथा ॾिसूं, ख़ासि असांखे मज़ो नथो अचे। सवाल असां उन्हनि सां कयूं था, हो चवनि था रोड असां ईअं ठाहींदासीं जेको हिननि खां रोड मथे हूंदो, रोड जो पाणी इन्हनि में वेंदो, पर असां ॾिसूं था जिते ठहनि था रोड हेठि आहे, हिन खां रोड मथे न आहे। असांखे अहिड़ो ख़ासि अॻे हिननि जे पासनि में ॼारी छॾे वेंदा, जीअं पाणी बरसाति जो उन में अंदरि वञे। हिते त असांखे हिकु बि ॼारी अहिड़ो नज़र न आयो आहे जेको बरसाति जो पाणी वञे। मथो ढकणा आणनि था, जेको पोइ कमु करे आया उन्हनि जा ढकणा बि हिन टाइम न आहिनि, काफ़ी जॻहि ते ॾिठासीं ढकणा न आहिनि। असां रुपए में 12 आना आसरो करूं था, 12 आना 14 आना, रुपए में रुपयो उमेद असांखे न आहे। असांखे ईअं महसूसु थिए थो त कंहिं माले खे तकलीफ़ ज़रूरु थींदो, पोइ कहिड़े बि माले में थिए, पाणी किथे वञी हिट ज़रूरु कंदो। इहो मिठे पाणी ते केॾो किरोड़ो रुपया ख़र्च थियो, हाणे मिठो पाणी आहे पीऊं था, धप अचेसि थो, लटा छड़ो धोऊं था, पीअण जो न आहे। हिन टाइम ते किरोड़े रुपया ख़र्च थिया, इहे ईअं नाजाइज़ विया आहिनि, जाइज़ न थियो ख़र्च। हे नाला जेके आहिनि सो असांखे वॾी तकलीफ़ ॾिनी अथऊं, नाजाइज़ी नाला आहिनि, हिननि में लोह बि कोन दाख़िल आहे। बरसाति जेकी अचे थी तो रोडनि जे किला, रोड त आहे कोन हिते, असां वटि खॾा बीठा हूंदा आहिनि सदाई। हे मज़ूरनि खां पाणी कढाए हिन नालनि में विझूं था, हुन पुराणनि नालनि में था विझूं, नाला त हे अंदरां बंदि आहिनि। जेके बि आहिनि सो रोड में असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। असां चकीअ जा मज़ूर आहियूं, सॼो ॾाढो इंतज़ार में बीठा आहियूं त जेकर असां ॾे अचे को धंधो अचे त इन पाणी जे ततो बरसाति वसे थी त असां त चुप कयूं वेठा आहियूं त को नवार सुठो थिए, न की पाणी कढाइण जो रांदो जंहिंखे चऊं था त राड़ा थियूं मिलनि, त असां हे छा कंदासीं, हे कंदासीं। बाबा हाणे इहा हालत आहे त हुन बिरोईअ जे दुकाननि खां वठी होटलनि खां वठी इहा मंछुरा, हिन जो नालो रखियो त थिए झील, जो पाणी वसे थो त इहो यकी पाणी यकी हेसि ताईं जे गॾु थो थिए। असां ग़रीब माण्हू केॾे वेंदासीं, न नालनि जो फ़ाइदो ई कोन्हे को, जेको रांदो नालो थो ॿोड़े, उहो पाणी जेको अचे थो ओॾो शहर जो पाणी बि असांजे मथां चढ़ियो थो वञे, पोइ हिते ग़रीब माण्हू छा कंदो। असां त बेरोज़गार वेठा आहियूं, हिते हीअ चकी लॻी पई आहे, हिते को महिनत ई असांखे को ॾे ई कोन थो, न अचण वारो तयारु आहे, न की को महिनत वारो तयारु आहे।
उहा असां उन ग़रीब माण्हू उनखे छा कंदासीं। असां नालनि मां टके जो बि बराबरि मुतमिन आहियूं, छो त ही नालनि जो जेको कमु थियल आहे मुकमल तरीक़े सां नाक़िस कमु थियल आहे, न कि इन सुठी के मशीनरी जे ज़रिए थियल आहे। हे हिकिड़ी जेको आहे पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी करे विया आहिनि ऐं ही नाला जेके आहिनि असांखे बचाए फ़ाइदे जे अञा नुक़सानु ॾेई रहिया आहिनि। ऐं हीअ असांजे ॻोठ जे पाणी निकाल जे करे ठाहियो आहे, पर हिते उल्टो जहान आहे, ॿाहिरि जो शहर जो पाणी असां ॾे थो अचे जेको असांखे ॿोड़े थो। जेका जंहिं ॾींहुं बरसाति थिए थी या बिजली बंदि थिए थी त असांजे लाइ हिकु वॾो गंभीर मसइलो आहे, वॾो हो आहे, न असांखे रस्तो थिए थो, न असांखे मस्जिद वञण जे लाइ को रस्तो मिले थो। असां इन बरसाति जे नाली जे पाणी में टपी करे मस्जिद वञूं था, न ई असां निमाज़ पढ़ी सघूं था, वापसि अची असां कपिड़ा मटाए ॿाहिरि वञूं था। ऐं असांखे माना टके जो बि इन ॻोठ खे फ़ाइदो न आहे। ऐं नाला त बिल्कुलु बिल्कुलु नाक़िस। तव्हांखे ख़बर हूंदी ताज़ो फॉरेस्ट ग्राउंड खां ट्रक क्रॉस करे पई जेका इन नाले में किरी पई फासी पई, इहा दुनिया खे ख़बर आहे। हिन में माना को बि क़िस्म जो सीमेंट त ॼणो लॻे थो इस्तेमालु ई न आहे थी, बजरो ऐं सिर्फ़ु और सिर्फ़ु हेलसेंड इस्तेमालु थियल आहे हिन में। ऐं जेकॾहिं हितां का हेवी ट्रक गुज़री हीउ सॼो नालो टुटी पवंदो ऐं हीउ रस्तो सॼो मुकमल तरीक़े सां मुतासिर आहे। ऐं इन नाले जे करे असांजो हीउ जेको सिधो सऊं रोड हुयो उहो बि तबाह थी वियो आहे, ख़राबु थी वियो आहे। असांखे हितां असांजे ॿार बचनि खे हितां का सहूलियत ई न आहे निकिरण जे का जंप झाकान कोई बि हो न आहे। तव्हां इन रोड खे ॾिसी सघंदा हो, हितां खां वठी वेंदे बाबल जी मिल ताईं शहर ताईं मिलाईंदड़ हीउ रोड बिल्कुलु नाक़िस आहे। ऐं पुल जे परे वेंदो हिन वक़्तु बि तव्हांखे गप मिलंदी, पाणी मिलंदो। इहो छाजे करे? सिर्फ़ु इन नाले जे करे आहे। हीउ नालो ठाहे करे असांखे अज़ाब में विधो वियो आहे। लिहाज़ा असां सिंध हुकूमत खां इहा घुर कयूं था त इन जो जेको आहे त मतिलबु इन्हनि जे मथां केस कयो वञे, इन्हनि खे ॿधियो वञे, जेके बि इन्हनि में मुलविस आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पुॼायो वञे। ऐं जेको हीउ असांजे ॻोठ जो रोड आहे असांखे इहो ठाराए ॾिनो वञे। हालत अॼु इहा रही आहे वञी जो मैयत बि जेको आहे क़ब्रिस्तान ते खणण जे लाइ वॾी परेशानी थिए थी। ऐं इन में वॾो हिकिड़ो हिकु त इन जो जेको लेवल आहे इहो जेको आहे त शहर जो निकाल त पंहिंजी जाते इहो घेटनि में घरनि ॾे काहे पियो आहे, इन सां बीमारी वधी वियूं आहिनि। इहो वॾो जेको आहे त बेकार आहे। इन में वॾी जेको आहे त नायल जेको आहे मटीरियल बिल्कुलु अहिड़ो मटीरियल इस्तेमालु थियल आहे जंहिंजी असल करप्शन जी हद छा पर हदूं टपी विया आहिनि। ऐं वॾी असांखे जेको आहे तकलीफ़ आहे सिर्फ़ु अचण वञण में। इंसानु जीअरो त चलो हेॾो होॾो वञे थो, माना जेको आहे त मुर्दनि जी बि वॾी हो थिए थी, बेरमती थिए थी। नाज़रीन, जैकबाबाद शहर जी चइनि ज़ोननि ते विरायल ड्रेनेज वारो अर्बन ड्रेनेज वारो प्रोजेक्ट जी सूरत हाल तव्हां ॾिठी। हितां जे माण्हुनि खे तसली कतई कोन्हे, छो जो हक़ीक़त इहा ज़ाहिर करे रही आहे त हीउ ड्रेनेज कंहिं बि तरह सां फाल न आहे, फेल्यूअर ज़रूरु आहे। जेकॾहिं एॾो वॾो प्रोजेक्ट करोड़े रुपयनि जी लागत जे बावजूदु उहा ड्रेनेज बहितर न थी सघे त आख़िर इन जो ज़िम्मेदार कंहिंखे बीहारिजे, केरु ज़िम्मेदार आहे हिन जो, इन जो चेक एंड बैलेंस केरु कंदो? ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।